सिंध रैपर कमेटी जे मुख़्तार कदम ये सिंधवाद चेयरमैन मुराद अली चांडो के गुजारिश असांजे अज़ीम रहबर जी आख़िरी आरामगाह उन्हीं ते तजदीद अहद वफ़ा करे आज़ाद वतन चमन जिंदाबाद सदन जो तारीख़ जो वर्जा जिनके सैयद तरतीब ॾेई चयो हो त तव्हां क़ौम आहियो। हा साईं जीएम सैयद कबीलनि बाबरनि राजन ज़ातिन मज़हबी गुरोहनि मां कढी चयो हुई सिंधी दुनिया की शानदार तहज़ीब रखंदड़ क़ौम आहे आज़ादी सिंधियुनि जो हक़ आहे आज़ादी मुमकिन आहे। इहा ॻाल्हि इहा नवार हुई चाहे नवार तख़्ते लाहौर जो बुनियाद तोड़े छॾियो छो त पंजाब जी सघ विधी आहे त न्यू जतोई ऐं पीर ॻोठ में बि ॻाढ़ो झंडो झूले थो मां डेरा बुक्की में ही झंडो नथो झूलाए सघां। इहा सैयद जी अज़मत हुई त हुन पंहिंजे जदोजहद जा बुनियाद सेक्युलर रखिया। सैयद चयो त रियासत जो मज़हब उन जो मज़हब इस्लाम या ईसाईयत ऐं हिंदुइज़म या बुद्धिज़म न थींदो आहे। रियासत जो मज़हब उहो वतन ऐं माण्हू मज़हब ऐं मुक़दस थींदा। सैयद चयो त क़ौमी मुफ़ाद क़ौमुनि लाइ मुक़दस थींदा आहिनि नज़रिया मुक़दस न थींदा आहिनि। इहो ई सबबु हो त सिंध जे अंदरि सोशलिस्टनि मॉस्को तरफ़ पिए ॾिठो ऐं असां लतीफ़ ऐं राजादार तरफ़ पिए असां मौजूद आहियूं। तंहिं करे अॼु 121 जनम ॾींहं ते सैयद ते गॾियल भाउरो हीअ ख़ासि टाइमिंग आहे पंजाब ऐं उनजे ताक़तवर इदारनि असांखे अक़लियत में तब्दील करण जो 2017 ऐं 2023 में मर्दमशुमारी में फ़ैसिलो कयो। दांधली कई अथनि इहा ख़तरनाक सूरत हाल आहे। अञा इन सूरत हाल सां मद मुक़ाबिलो हासिल 17 सालनि में बदतरीन करप्शन ऐं जनरल कियानी खां वठी मौजूदा जर्नलनि जी रिजीम आसिफ ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी जी वहशत ऐं वतन फरोशी सिंधियुनि खे दाइमी बुख जी क़ौमी मज़ाहिमत कढी करप्शन लालच गैस हुआ खत्म पिया। इन घड़ी मुल्क जो जनरल कराची में वेही चए थो त सूबा ठाहींदासीं सिंधी वहदत वधाइण जी कोशिश आहे। इहा घड़ी अहम हुई तॾहिं मूं पंहिंजे दोस्तनि सां गुफ़्तगू कई डॉक्टर नियाज़ कालानी सां गुफ़्तगू सदारत GBA वारा कनि त क़बूल आहे ज़ैन शाह करे त क़बूल आहे अयाज़ बली जो करे क़बूल आहे कादिर मर्सी करे क़बूल आहे। तॾहिं सिंध जे दुश्मननि खे उन अहम टाइमिंग ते साईं जीएम से जे ख़िलाफ़ कल्ह ताईं सरकारी जीएम से चयुसि तूं सिंधु देश जी अॻुवाणी कर मां तुंहिंजी पोइलगी करण लाइ तयारु आहियां। जीएम से तुंहिंजी पोइलगी तव्हां जेके ॿिया आहियो उहो ॾाढो झंडो जीएम से जे नारे ते दुश्मन में लर्ज़िश आहे। तव्हां में ख़ौफ़ छो आहे? छा नौकरियूं कचियूं थियूं थियनि? छा जिन हिननि झंडो छॾियो आहे उनखे पिंडी वारनि इक़्तिदार ॾिनो आहे। झंडो मटायो नक रगड़ायो वहदत ते वार करे चवंदा सूबा घणा ठाहींदासीं। हिन खिते में तब्दीलियूं ईंदियूं तॾहिं डेमोग्राफी तब्दील करे तव्हांखे अक़लियत में तब्दील कनि था। महल ऐं पहर ख़तरनाक खे पंहिंजो थो सम्झां असां पंहिंजो था सम्झूं जदोजहद खे नवाज़ खां ज़ोर जी खे पर सिंध खे गॾियल जदोजहद जी ज़रूरत आहे। तंज़ीमी निमाइश न सिंध जी बका ऐं आज़ादी अज़ीम आयो। लालच करप्शन बुख ज़िल्लत खे शिकस्त ॾेई सन चोदा ताजा